जी दोस्तों, हाणे असांजो हे जेको प्रॉब्लम आहे उहो असांजो 4.2 एक्सरसाइज़ जो ई आहे। हाणे जेके असां प्रीवियस प्रॉब्लम कयासीं उन्हनि में जेको आहे सो असांजा बेसिस जेके हुया असांजा सेम हुया, त हाणे उनखे असां मल्टीप्लिकेशन जा लॉ इस्तेमालु करे असां सॉल्व कयोसीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेको असांजो 4.2 एक्सरसाइज़ जो ई आहे, त हाणे उन में जेको आहे सो छा आहे, त हाणे हिन में जेको आहे 3/4 × 1/5 आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिन में छा आहे, असांजो जेके बेसिस आहिनि उहे असांजा छा थी विया आहिनि, डिफरेंट थी विया आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन में ॾिसो असांजा बेस छा थी विया आहिनि, असांजा डिफरेंट थी विया आहिनि। हाणे हिन में जेको असांजो बेस आहे उहो आहे 3/4 आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते छा आहे, असांजो 3/4 आहे, जॾहिं हिते असांजो छा आहे 1/5 आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते जेके असांजा बेस थी विया आहिनि उहे छा थी विया आहिनि, असांजा डिफरेंट थी विया आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेके असां प्रीवियस प्रॉब्लम कयासीं, जेके प्रीवियस प्रॉब्लम हुया असांजा 4.2 जा हुया, त उन में छा हुयो, असांजा बेस जेके हुया असांजा छा हुया, साॻिया हुया। हे ॿई बेस या टे जेके बेस हुया उहे छा हुया, असांजा सेम हुया, त असां उते मल्टीप्लिकेशन जो लॉ इस्तेमालु कंदे जेको आहे असां सॉल्व कयूं पिया। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेके असांजा प्रॉब्लम आहिनि उन में असांजा जेके बेस आहिनि दोस्तों डिफरेंट आहिनि। त हाणे जॾहिं बेस डिफरेंट थी वञनि त उते जेको आहे सो असां मल्टीप्लिकेशन जो कहिड़ो लॉ इस्तेमालु कंदा आहियूं, त हाणे असां उते जेको मल्टीप्लिकेशन जो लॉ इस्तेमालु कंदा आहियूं उते असां लॉ इस्तेमालु कंदा आहियूं सेकंड लॉ ऑफ मल्टीप्लिकेशन। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेको असांजो आहे उहो जेको लॉ थींदो, त हाणे उहो लॉ चवे थो त जॾहिं असांजा बेसिस छा हुजनि, डिफरेंट हुजनि, छा हुजनि, जॾहिं असांजा बेसिस छा हुजनि, डिफरेंट हुजनि, त बेसिस डिफरेंट हुजनि ऐं पावर छा हुजे, असांजो साॻियो हुजे। ठीकु आहे दोस्तों, बेसिस छा हुजनि, डिफरेंट हुजनि, बेसिस डिफरेंट हुजनि ऐं पावर जेको असांजो छा हुजे, साॻियो हुजे, त पोइ असां जेके बेस आहिनि असांजा हे 3/4 × 1/5 इहे ॿई पाण में ज़रब कंदासीं। माना जेके असांजा बेस छा आहिनि, डिफरेंट आहिनि, त उहे ॿई पाण में असां ज़रब कंदासीं ऐं जेको असांजो पावर आहे ॿिन्ही मां को बि असां छा हिकिड़ो कॉमन खणंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे असांजो छा थींदो 3/20। ठीकु आहे दोस्तों, हे छा थींदो असांजो 6। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे हिन जो जेको असांजो आंसर थींदो हीअ थींदो। ठीकु आहे दोस्तों, त माना जॾहिं असांजा बेसिस डिफरेंट हुजनि, पावर साॻियो हुजे, बेसिस डिफरेंट हुजनि, पावर साॻियो हुजे, त पोइ जेके असांजा बेसिस आहिनि उहे असां पाण में मल्टीप्लाए कंदासीं ऐं जेके असांजा पावर आहिनि ॿिन्ही मां को बि असां हिकिड़ो कॉमन खणंदासीं। हाणे उमेदु आहे दोस्तों हे प्रॉब्लम अव्हांखे सम्झ में अची वेंदो।